बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अच्छा, पाकिस्तान स्टडी पाण स्टार्ट कयूं था ऐं हितां सां मां शेड्यूल शेयर कयो हुयो। ठीकु आहे। इन में हे आहे डिटेल्ड, यानी कि जंहिंमें जीअं मिसाल डायनेस्टीज़ आहिनि उहे तव्हांखे वन बाय वन हिकु हिकु ऐं पूरी डिटेल में पढ़ण जी ज़रूरत न आहे। हाणे थोरो सम्झी वञो। पहिरियों तव्हां जेका पाकिस्तान स्टडी जी तयारी कंदा उन में इहो हूंदो त तव्हांजे जेके बि टॉपिक्स आहिनि रॉलेट एक्ट छा हुयो, 3 खां 4 5 शयूं पुछी वेंदियूं आहिनि। तव्हांखे ख़बर हुजणु खपे खिलाफ़त मूवमेंट छा हुई, लखनऊ पैक्ट छा हुयो, यानी कि जेके इवेंट्स हुआ उन्हनि जे बारे में बेसिक नॉलेज हुजे, या उन्हनि मां एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां जेके शयूं पुछी वेंदियूं आहिनि 3 3 4 4 उहे तव्हांखे यादि हुजनि। जॾहिं तव्हांजो हिकिड़ो बेसिक जेको ग्राउंड आहे उहो ठही वेंदो आहे, बेसिक नॉलेज या बेसिक अंडरस्टैंडिंग डेवलप थी वेंदी आहे, उन खां पोइ तव्हां जेको आहे उन में एक्सटेंडेड लेवल ते वेंदा, यानी कि रॉलेट एक्ट खे तव्हां जेको आहे सो डिटेल में पढ़ी सघो था पिया। अहिड़े तरीक़े सां जेको आहे साइमन कमीशन छा हुई, नेहरू रिपोर्ट छा हुई, क़ाइदा नंबर 14 निकिता नेहरू रिपोर्ट जे बदिले में जेके ॾिना या जवाब में ॾिना, ईअं जेतिरियूं बि शयूं डेवलपमेंट्स हुयूं उनखे तव्हां बाद में घणी डिटेल में वधीक पढ़ी सघो था पिया। पर पहिरियों हूंदो आहे छा, बेसिक अंडरस्टैंडिंग डेवलप करणु। ठीकु आहे। डायनेस्टीज़ जेके आहिनि उन में चंद सवालात ईंदा आहिनि, ख़ासि तौर ते मुग़ल खां पहिरियों जेके डायनेस्टीज़ हुयूं। अच्छा, पोइ जॾहिं तव्हां इहो सभु पढ़ी वेंदा आहियो, बेसिक अंडरस्टैंडिंग डेवलप थी वेंदी आहे, पोइ वन बाय वन हिकु हिकु डायनेस्टी खे ऐं उन्हनि में वरी फर्दर जेके बादशाह हुआ उन्हनि खे तव्हां डिटेल में पढ़ंदा आहियो। ठीकु आहे। उहो हूंदो आहे एक्सटेंडेड लेवल ते, आहिस्ते आहिस्ते हुन ते ईंदासीं। सो तव्हां सां हिकिड़ो कंप्लीट जेको आहे सो स्केड्यूल शेयर कयो हुयो। हे मुंहिंजा लेक्चर न आहिनि, पाकिस्तान स्टडी जो जेको लेक्चरर आहे नमल यूनिवर्सिटी में साईं जेको आहे तक़रीबन 7 8 साल पढ़ाए चुको आहे, त उन्हनि जे तरफ़ां हिननि सभिनि जा कंप्लीट लेक्चर तव्हांखे मिली वेंदा, यानी कि 85 डेज़ में बिल्कुलु इनशाला ज़बरदस्त तरीक़े सां तव्हांखे जेको आहे सो इन जा जेको आहे पाकिस्तान स्टडी कवर थी वेंदी। अच्छा, मां तव्हांखे जेका कवर कराईंदुमि उहा हूंदी टोटल एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां, छो जो मां पाकिस्तान स्टडी जो लेक्चरर न आहियां या तव्हांखे हिस्ट्री जो एक्सपर्ट न आहे थियणो। तव्हांखे सिर्फ़ु एतिरो करिणो आहे त जीअं पाकिस्तान स्टडी जा जेकॾहिं 10 सवाल आहिनि, कम अज़ कम 7 8 9 स्कोर तव्हां करे वञो, या 7 खां मथे कयो, 8 9 10 कयो था त वेल एंड गुड। ठीकु आहे। सो अचो त पंहिंजो जेको लेक्चर आहे उहो स्टार्ट कयूं था। सभिनि खां पहिरियों पाण कॉन्स्टिट्यूशन पढ़ंदासीं। हाणे इनखे डे 1 ते मां इन करे रखियो आहे जो ॿियनि मां ख़बर न हूंदी आहे, एॾा टॉपिक्स आहिनि। ठीकु आहे। कॾहिं कहिड़े टॉपिक मां अची वेंदो आहे, कॾहिं कहिड़े मां। कॉन्स्टिट्यूशन मां 110% पाकिस्तान स्टडी जे पोर्शन में क्वेश्चन ईंदो ई ईंदो आहे, ऐं प्लस में इहो जीके जे पोर्शन में बि अची सघे थो। ठीकु आहे। ऐं इन खां अलावा पाकिस्तान स्टडी जे पोर्शन में अची सघे थो पियो। सो हे जेको आहे सो तमामु ज़रूरी हूंदो आहे, ऐं जेको आहे एॾो मुश्किल न आहे, तव्हां हिन खे हिकु ॾींहं में आराम सां हिन खे कवर करे सघो था पिया। सो हाणे अचो त कॉन्स्टिट्यूशन पढ़ूं था पिया। बेसिकली 3 कॉन्स्टिट्यूशन पाकिस्तान में, जंहिंखे पाण आइन चवंदा आहियूं। हाणे आइन छा आहे? आइन हिकिड़ो मुसविदो हूंदो आहे, हिकिड़ी लिखियल तहरीर हूंदी आहे जंहिंजे ज़रिए मुल्क ऐं इदारा जेको आहे हलाया वेंदा आहिनि। हाणे पाकिस्तान में जेके आइन ठहिया आहिनि उहे बेसिकली 3 ठहिया आहिनि। अॻु में थोरो बैकग्राउंड पढ़ूं था, पोइ तव्हांखे मां जेको आहे 1956 1962 ऐं 1973 जो आइन पढ़ाईंदुमि। ठीकु आहे। जस्ट अ मिनट। अच्छा, हाणे जेको आहे सो पहिरियों हुयो 1956 1956 वारो आइन, वरी उन खां पोइ ठहियो, यानी कि हिनखे मार्शल लॉ हणी करे ख़तमु कयो वियो। जेको आहे सो सिकंदर मिर्ज़ा जेको आहे सो मार्शल लॉ इम्पोज़ कयो हुयो, ऐं जेको आहे सो चीफ मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर अयूब ख़ान हुयो। अच्छा, उन खां पोइ वरी 1962, ठीकु आहे, हीअ 8 सालनि खां पोइ ख़तमु थी वियो। 1958 में ख़तमु कयो वियो, 2 सालनि जे लाइ हलियो हुयो। उन खां पोइ वरी 1962 में जेको आहे सो असांजो ॿियो आइन ठहियो, जेको आहे सो इहो बि घणो लंबो न हली सघियो, ऐं 1969 1969 में हिनखे ख़तमु कयो वियो। ठीकु आहे। हे घणनि सालनि जे लाइ हलियो? 2 ईयर्स जे लाइ। हे घणनि सालनि जे लाइ? 7 ईयर्स जे लाइ। उन खां पोइ वरी जेको आहे मुतफ़िक़ा आइन 1973, ऐं जेको एक्सटेंडेड बि हुयो, जेको अञा ताईं हिन वक़्त ताईं हले थो पियो, यानी कि हे 2 आइन ख़तमु थी विया या मार्शल लॉ हणी करे हिन खे जेको आहे सो ख़तमु कयो वियो। 1973 वारो जेको आइन आहे उहो हिन महिल ताईं हले थो पियो। जेकॾहिं उन में मुआशिरे सां या वक़्त जे हालात ऐं तक़ाज़ाउनि जे हिसाब सां का उन में चेंजिंग करणी हूंदी आहे त उन में अमेंडमेंट थींदी रही आहे। ठीकु आहे। अमेंडमेंट जेको आहे हिन में थींदियूं रहियूं आहिनि, ऐं टोटल अमेंडमेंट्स केतिरियूं आहिनि हे पाण 1973 वारे आइन में पढ़ंदासीं। हाणे छो जो करे असांखे आइन ई ॿाहिरि न थियणो हूंदो आहे, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां इहो ध्यान में रखो, तव्हांखे एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां जेके क्वेश्चन ईंदा आहिनि उहे तव्हांखे कवर करणा हूंदा आहिनि। हाणे एग्ज़ाम में कहिड़ा कहिड़ा पॉइंट्स हूंदा आहिनि? 10 12 पॉइंट हूंदा आहिनि जेके तव्हांखे कवर करणा हूंदा आहिनि। अच्छा, हाणे हे 3 आइन हुया। पाकिस्तान त आज़ादु थियो 1947 में। ठीकु आहे। तव्हांजो थोरो बैकग्राउंड ठाहियां थो पियो त आइन छाजे करे ठहिया विया, कॾहिं ठहिया, कॾहिं खां केसि ताईं हुया, ऐं जेको उन्हनि खां पहिरियों छा सीन हुयो। हाणे मुल्क त ठहियो 1947 में, हे 1956 में ठहियो, त एतिरा साल मुल्क कीअं हले पियो? त उन जे लाइ छा हुयो? कॉन्स्टिट्यूएंट असेंबली ठाही वई। कॉन्स्टिट्यूएंट असेंबली। हाणे कॉन्स्टिट्यूएंट असेंबली छा हूंदी आहे? जंहिंखे पाण सिंधी में चवंदा आहियूं आइन साज़ असेंबली। ठीकु आहे। छा चइबो आहे? आइन साज़ असेंबली। हाणे जीअं नाले मुज़ाहिर आहे आइन साज़ असेंबली, यानी कि आइन ठाहींदड़ असेंबली। हीअ असेंबली ठाही वई कॾहिं? 10 अगस्त ते।
हाणे तव्हांजो आहिस्ता आहिस्ता जेको आहे सो जेके एग्ज़ाम में क्वेश्चन पुछा वेंदा आहिनि उहे बि तव्हांजा हिन मां कवर थींदा था वञनि। त कॉन्स्टिट्यूएंट असेंबली जेका हुई उहा कॾहिं ठही हुई, तव्हां चवंदो 10 अगस्त ते ठही हुई, ठीकु आहे। यानी कि पाकिस्तान थियो 14 अगस्त ते, उनखां पहिरियों ई इहा असेंबली अंग्रेज़नि ठाहे छॾी त उहा जीअं इंडिया ऐं पाकिस्तान अलॻि अलॻि हुजनि त उन्हनि जे लाइ हिकिड़ो पूरो सिस्टम ठहियलु हुजे जेको वञी करे उन्हनि मुल्क खे हलाइनि। 10 अगस्त ते इहा असेंबली ठही हुई, ठीकु आहे। ऐं 11 अगस्त ते पुछियो वेंदो आहे त कॉन्स्टिट्यूएंट असेंबली खे क़ाइदे आज़म कॾहिं पहिरियों ख़ुतबो ॾिनो हुयो, त 11 अगस्त यानी कि नेक्स्ट डे ते उन्हनि जी मीटिंग थी ऐं पाकिस्तान जेको आहे क़ाइदे आज़म उन्हनि खे पहिरियों ख़ुतबो ॾिनो हुयो, ठीकु आहे। अच्छा, इन जा पहिरियों इनिशियल मेंबर घणा हुया? 69 मेंबर हुया। यानी कि 1956 वारे आइन खे डिस्कस करण खां पहिरियों असां कॉन्स्टिट्यूएंट असेंबली जेका हुई, आइन साज़ असेंबली, उनखे डिस्कस कयूं था। त 10 अगस्त ते ठही हुई ऐं 11 अगस्त जेको क़ाइदे आज़म उन ख़ुतबो ॾिनो, उन में इनिशियली 69 जेको आहे सो मेंबर हुया, 69 यानी कि डे 1 ते। उनखां पोइ वरी उनजो तइदादु वधाए करे 10 कयो वियो। उनखां पोइ मुंहिंजे ख़्याल में आख़िर ताईं उनजो तइदादु 92 हुयो, ठीकु आहे। अच्छा, हाणे एतिरा साल यानी कि इन कमु कयो, इहा केतिरा साल हली? 7 सालनि जे लाइ हली। यानी कि 1954 में इनखे बि ख़तमु कयो वियो कॉन्स्टिट्यूएंट असेंबली खे। जस्ट अ मिनट। अच्छा, उनखां पोइ 1956 में पहिरियों आइन ठहियो। चौधरी मोहम्मद अली जेको आहे सो हिन जो मेन ठाहींदड़ हुयो, छो जो उहो पाकिस्तान जो उन वक़्तु वज़ीर आज़म बि हुयो। 1955 खां वठी 1956 ताईं तक़रीबन 1 साल जे लाइ वज़ीर आज़म रहियो आहे। सो मेन हथु जेको आहे सो उन पूरो जेको उनजो ड्राफ्ट ठाहिण में ऐं उनजी जेका पॉइंट्स लिखण में या जेका कमेटी ठहियली हुनखे जेको लीड करे पियो चौधरी मोहम्मद अली हुयो, ठीकु आहे। उनजो वॾो कंट्रीब्यूशन हुयो। हाणे अचूं था पिया, होपफुली तव्हांखे हिन बैकग्राउंड सम्झ में अची वेंदो त बाबा जेको आहे सो आइन ठाहिण खां पहिरियों कॉन्स्टिट्यूएंट असेंबली हुई जेका 7 साल रही ऐं उनजा मेंबर केतिरा हुया। उनजो जेको पहिरियों जेको प्रेसिडेंट हुयो, हिनखे उन्हनि जो जेको हेड हुयो उहो क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिना हुयो, जंहिंजो उहिदो हुयो गवर्नर जनरल ऑफ पाकिस्तान, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ पहिरियों जेको असांजो आइन ठहियो 1956 में ठहियो ऐं इन्हनि ऑब्जेक्टिव जेको आहे सो करारदाद मक़ासिद जेको ऑब्जेक्टिव रिज़ोल्यूशन आई थिंक उहो बि जेको आहे हिन आइन साइड असेंबली ठाहियो 12 मार्च 1949 ते, जेको अक्सर पुछियो वेंदो आहे त करारदाद मक़ासिद कॾहिं पास थी? 12 मार्च 1949 में, ठीकु आहे। अच्छा, हाणे अचूं था पिया पंहिंजा जेके 3 आइन आहिनि इन मुंहिंजो कहिड़े क़िस्म जा क्वेश्चन ईंदा आहिनि, असां उनखे 1 बाय 1 डिस्कस कयूं था पिया। मिसाल जीअं वठूं था पिया, तव्हांखे टिनिनि जो कंपेरिज़न सेखारियां थो पियो या सम्झायां थो पियो। पहिरियों जेको हिननि मुंहिंजो क्वेश्चन ईंदो आहे त इहे कॾहिं इन्फोर्स कया विया, कॾहिं लागू कया विया? 1956 वारो जेको आइन हुयो उहो 23 मार्च ते, डेट त साल त उहे लिखियलु आहे 1956 में, डेट यादि कंदा वञो 23 मार्च, यानी कि जंहिंखे पाण योम पाकिस्तान चवंदा आहियूं, जंहिं ते पाकिस्तान जी करारदाद पाकिस्तान पास थी 23 मार्च ते। ऐं हे कॾहिं थियो? हे थियो 14 अगस्त ते। सो इन्हनि ॿिन्हिनि जी डेट यादि रखणु बिल्कुलु आसान आहे। यानी कि हे जेको आहे सो पाकिस्तान जी आज़ादी वारो जेको ॾींहुं हुयो उन ते जेको आहे इन्फोर्स कयो वियो हुयो ऐं हे 23 मार्च जॾहिं करारदाद पाकिस्तान पास थी उन डेट ते, ठीकु आहे। हिन जी जेका डेट आहे उहा थोरी डिफरेंट आहे ऐं स्टूडेंट खे यादि करणी पवंदी आहे। 8 जून ते, 8 जून कॾहिं? 1972 में, ठीकु आहे। सभिनि खां पहिरियों सुवाल जेको हिन मां ईंदो आहे त 1956 वारो आइन कॾहिं इन्फोर्स कयो वियो? 23 मार्च ते। जेकॾहिं तव्हांखां पुछनि 1973 वारो आइन कॾहिं इन्फोर्स कयो वियो हुयो, या हिन जे लाइ ॿियो शायदि वर्ड यूज़ थींदो आहे प्रोमलगेटेड, प्रोनाउंसिएशन मूंखे सही न ईंदी अथव बहरहाल, या इन्फोर्स्ड, ॿिन्हिनि मां कोई बि हिकिड़ो वर्ड यूज़ कयो वेंदो आहे त 14 अगस्त ते। ऐं ॿिन्हिनि जा हे यादि करणु आसान। जेको विच वारो आइन हुयो इन जी आहे 8 जून, हिनखे यादि कयो। हे 2 यादि करणु बिल्कुलु आसान आहे। अच्छा, ॿियो हाणे आइन त ठही वियो, ॿियो क्वेश्चन ईंदो आहे त इन्हनि जे जेके आर्टिकल्स आहिनि उहे केतिरा आहिनि, ठीकु आहे। आर्टिकल केतिरा हुया? हाणे जेको पहिरियों हुयो इन जे अंदरि हुया 234 आर्टिकल। इन्हनि जो कंपेरिज़न बि मां तव्हांखे शॉर्ट में हली सम्झायां थो, उनखां पोइ पाण हिनखे 1 बाय 1 डिटेल में पढ़ूं था। घणा आर्टिकल हुयसि? 234। ऐं हिन में घणा आर्टिकल हुया? 250, 250। ऐं 1973 वारे आइन में 280 आर्टिकल हुया, ठीकु आहे। ऐं पहिरें में घणा? 234, वरी हिन में वधी विया 250 थी विया, हिन में अञा 3 वधाए करे 280 जेको आहे सो आर्टिकल थी विया, ठीकु आहे। अच्छा, टियों सुवाल हिन मुंहिंजो ईंदो आहे त हिन जा चैप्टर्स केतिरा हुया, ठीकु आहे। चैप्टर्स, हाणे जेको पहिरियों हुयो 1956 वारो आइन, इन जे अंदरि हुया 13 चैप्टर्स। हाणे चैप्टर्स या वरी पार्ट्स पुछियो वेंदो आहे, ठीकु आहे। चैप्टर्स या वरी पार्ट्स। जेको ॿियों आइन हुयो इन जे अंदरि घणा हुया? 12 पार्ट्स। ऐं टियों जेको आइन हुयो इन जे अंदरि बि 12 पार्ट्स, यानी कि पहिरें वारे में हिकिड़ो पार्ट वधीक हुयो। उनखां पोइ वरी सुवाल ईंदो आहे त इन जे अंदरि जेके आहिनि सो छा वर्ड यूज़ थींदो आहे? शेड्यूल्स, ठीकु आहे। शेड्यूल केतिरा हुया? त 1956 वारो जेको आइन हुयो इन जे अंदरि शेड्यूल हुया 6 शेड्यूल्स, ठीकु आहे। अच्छा, 1962 वारो जेको आइन हुयो इन जे अंदरि 3 शेड्यूल्स हुया। ऐं 1973 वारो जेको आइन हुयो इन जे अंदरि 7 शेड्यूल्स हुया।
हे मां तव्हांखे घिच मिच करे सिर्फ़ु हिकिड़ो हुन जो कंपेरिज़न सम्झायां पियो त कहिड़े क़िस्म जा क्वेश्चन ईंदा आहिनि ऐं तव्हांखे छा यादि करणो हूंदो आहे। हाणे असां 1 बाय 1 पढ़ंदासीं। सभिनि खां पहिरियों पढ़ंदासीं 1956 वारो आइन। ठीकु आहे। नोट्स ठाहिण जो जीअं उन ॾींहुं मां तव्हांखे हिकिड़ो वीडियो ठाहियो, हुन में तरीक़ेकार बि सम्झायो, त सभिनि मां हे बहितर तरीक़ो हूंदो आहे। यानी हिकु दफ़ो तव्हां पढ़ी वियो, स्टडी करी वियो, उन खां पोइ जस्ट अहिड़े तरीक़े सां ठाहियो। हाणे हे कंहिंजो बि पढ़ियल हूंदो न, एग्ज़ाम वारे ॾींहुं उनखे हिकु ॾींहुं पहिरियों जस्ट तव्हांखे हिन खे नज़र में कढणो पवंदो। हाणे 1 बाय 1 हिकु हिकु पॉइंट जेको मां लिखियो आहे उन्हनि खे पाण डिस्कस कयूं था पिया। त हे 23 मार्च ते इन्फोर्स कयो वियो हुयो। ठीकु आहे। जीअं असां ऑलरेडी पढ़ी आया आहियूं, 234 आर्टिकल आहिनि हिन जे अंदरि। 1956 वारे आइन जी ॻाल्हि कयूं था, पहिरियों आइन। ठीकु आहे। 13 पार्ट्स या चैप्टर्स आहिनि हिन जे अंदरि, 6 शेड्यूल्स आहिनि हिन जे अंदरि। अच्छा, उन खां पोइ इंपॉर्टेंट क्वेश्चन 1956 वारे जेको आहे सो आइन हुयो, उन जे अंदरि जेके असांजी ऑफिशियल लैंग्वेजिस हुयूं या जेका असांजी क़ौमी ॿोलियूं हुयूं, उहे 2 हुयूं, यानी कि उर्दू ऐं बंगाल। छो जो पाकिस्तान 2 हिसनि ते मुश्तमिल हुयो। हिकिड़ो हुयो ईस्ट पाकिस्तान ऐं ॿियो हुयो वेस्ट पाकिस्तान। वेस्ट पाकिस्तान जेको हिन वक़्तु मौजूदा पाकिस्तान आहे, ऐं ईस्ट पाकिस्तान जेको आहे 1971 में अलॻि थी करे बांग्लादेश थी वियो। ठीकु आहे। सो इन करे वेस्ट पाकिस्तान जी जेका ॿोली हुई उहा उर्दू हुई, ऐं जेको आहे बंगालियुनि जी ॿोली बंगाली। इन करे इहे 2 असांजूं जेको आहे सो क़ौमी ॿोलियूं रखी वयूं। ठीकु आहे, नेशनल लैंग्वेजिस। अच्छा जी, हाणे असांजी हिन वक़्तु जेका क़ौमी ॿोली आहे उहा उर्दू आहे। ऐं असांजी ऑफिशियल लैंग्वेज कहिड़ी आहे? असांजी ऑफिशियल लैंग्वेज इंग्लिश आहे। यानी कि जेका बि डॉक्यूमेंटेशन थींदी आहे उहा इंग्लिश में थींदी आहे। ठीकु आहे। अच्छा, 1956 जे आइन जे मुताबिक़ नेशनल असेंबली में 300 मेंबर्स हूंदा। अच्छा, जॾहिं बि शॉर्ट नोट्स ठाहींदा हुआ हिन में तव्हांखे पूरो सेंटेंस लिखण जी ज़रूरत न हूंदी आहे, सिर्फ़ु हिंट्स ॾियणा हूंदा आहिनि। जेको उन ॾींहुं मां तव्हांखे तरीक़ेकार सम्झायो। हाणे ॾिसो 300 मेंबर्स, जस्ट एतिरो काफ़ी आहे। वधि मथां ब्रेकेट में हीअं NA लिखी सघो था पिया, या ख़बर पए